सजावल ज़िले जी आवाम जे लाइ हुन जे ख़ानदान जो बड़ो सुठो सियासी बैकग्राउंड रहियो आहे। चाचा शमसुद्दीन मेमण जा फर्ज़ंद अरबाब मोहम्मदीन मेमण साहब जिन के गुज़ारिश कंदुसि पाण सिंध मेमण ताद जा मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन आहिनि, स्टेज ते अचनि ऐं ख़िताब फरमाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नायक के काबिल एहतराम असांजो ताहयात चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमण साहब ऐं अॼु जो मेज़मान असांजो वाइस चेयरमैन सजाद मेमण साहब, असांजो जनरल सेक्रेटरी चाचा समीर सोखान मेमण साहब, सरदार अयाज़ डिप्टी जनरल सेक्रेटरी ऐं ॿिया असांजा सभु वाइस चेयरमैन अदा मोहम्मद ऐं असांजूं अदियूं ॿिया ज़िलनि जा उहिदेदार ऐं हिते आयल महिमान, अस्सलाम वालेकुम। जी सिंध मेमण ताज, जी हाजी अब्दुल रज़ाक मेमण। हाजी साहब जी अॼु हिते शिरकत ॾिसी ऐं आउं ॾाढो ख़ुशि बि थियो आहियां ऐं अलाह ताला जो शुक्रगुज़ार आहियां जे हुनखे अलाह साईं सॼी हिमत ॾिनी। इंशाअल्लाह सभु गॾिजी दुआ कयो त अलाह साईं हुननि जी अञा सिहत बहितर करे ऐं असां सां गॾिजी उहो ई कमु करे जीअं पहिरीं कंदा हुआ। तकरीर जी गुंजाइश त सरदार अयाज़ खां पोइ ऐं सभिनी दोस्तनि खां पोइ रहे नथी, पर चंद वज़ाहतूं आऊं करणु चाहींदुसि जेके हिते ॻाल्हियूं कुझु थियूं आहिनि उन बारे में। अर्ज़ु इहो आहे त मूंखे उहिदो मिलियो अगस्त में ऐं कोरोना जो दौर हो ऐं हाजी साहब महिरबानी कई, तव्हां सभिनी दोस्तनि महिरबानी कई, मुंहिंजे मथां वॾी ज़िमेदारी आई। पर उन खां फ़ौरन पोइ हाजी साहब जी बीमारी खां पोइ अञा वधीक ज़िमेदारियूं आयूं, छो त आउं क़ाइमु मुक़ाम चेयरमैन जी मूंखे जहिड़ो चार्ज हुई। हाणे ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि सॼी आहे कम्यूनिकेशन जी, राब्तो ॿई तरफ़ा थींदो आहे। आउं हिकिड़ो आहियां, ज़ाहिर आहे तव्हां हर ज़िलो 28-27 ज़िला आहिनि, उनजा उहिदेदार आहिनि, तालुके जा उहिदेदार आहिनि, पर मूं कोशिशि कई, थी सघे थो किथे कमी कोताही हुजे, इंसान आहियूं, पर जंहिं बि मूंसां राब्तो कयो मूं उन सां राब्तो रखियो ऐं उन जो जेको बि मसइलो मूंखां हल थी सघियो या मूं जेका उनजी हेल्प मां करे सघियुसि या तनज़ीम करे सघी असां उनजी कई। असां सॼे सिंध में तक़रीबन सॼो सिंध न चओ त अधु सिंध में लाड़काणू, नौशहरो, गोड़ पंहिंजो अॻियां शेरपुर, सखर ताईं सॼो काफ़ी दफ़ा असां विया आहियूं। सरदार अयाज़, हुसैन, सजाद साहब सभु असां गॾु विया आहियूं ऐं असां कोशिशि कई आहे। पर हाजी साहब जी कमी त पूरी करणु मुमकिन न आहे, पर कोशिशि कई थी पई त कुझु न कुझु माण्हुनि खे इहो अहसासु हुजे त बाबा असां तनज़ीम असांजी हले पई ऐं असां उहो कमु कयूं पिया। ॿिनि दोस्तनि ते मुंहिंजे लाइ चयो पंहिंजो असांजे अब्दुल हमीद साहब जो, असांजे टंडे मोहम्मद ख़ान वारे दोस्त अब्दुल हमीद साहब जी ॻाल्हि सही आहे त उन ॾींहुं वाक़ई अदा मुंहिंजे फ़ोन कई हुई, पर अदा शायदि भुलिजी वियो आहे या आउं थोरो ग़लति आहियां। मूं अदे जो अदा आउं बिज़ी आहियां, आउं तव्हांखे फ्री थी फ़ोन कयां थो। पोइ आउं मूंखे काफ़ी देरि थी वई, मुलाक़ात न थी सघी ऐं अदे खे फ़ोन बि मूं कई हुई त अदा ॿ दोस्त आहिनि, मूं उन्हनि खे थोरो तयारु कयो आहे, कासिमाबाद में रहनि था, उहे एक्टिव कमु करणु चाहिनि था ऐं तव्हां सां मिलाइण थो चाहियां। पर अदे वरी मुंहिंजे फ़ोन न कई, आउं बि न करे सघियुसि, इन लाइ आउं अदे जी दिलि हारे थी आहे त उन लाइ माज़रत थो घुरां। पर अगरि अदो बि फ़ोन करे वठे हा पोइ मसइलो त कोन हो न, इन में का अहिड़ी वॾी ॻाल्हि न हुई। अदो मुंहिंजे वरी फ़ोन करे वठे हा त असां मिली पऊं हा। हर माण्हू पंहिंजी मसरूफ़ियात बि आहिनि, कुझु पंहिंजा ॿिया बि कारोबारी मसइला हूंदा आहिनि, ॿिया पंहिंजा पर्सनल लाइफ बि हूंदी आहे। ऐं अॻे मूंखे कंडे मुंहुं वारे चयो, मूं हुनजे पाण भाउ फ़ोन कई, हिकिड़ो मसइलो थियो हो बुरली शाकरी में के मेमण न्याणी सां, उन मथां खां FIR कटी हुई, उहो बि पंहिंजो मेमण ई हो। मूंखे इतला मिली, मूं अदे खे फ़ोन कई, मुंहिंजे इलाही जाती आहे, महिरबानी करे थोरो इन जो फलाणा माण्हू ॿुधूं पिया त इनवॉल्व आहिनि, तव्हां थोरो मूंखे ॿुधायो। अदे चयो ठीकु आहे, तव्हां उन मसइले खे ॾिसां थो। वरी अदे मूंसां राब्तो न कयो। उमिरि में आउं थी सघे थो अदे खां नंढो हुजां, पर उहिदे में वॾो आहियां। राब्तो करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे, असांजो फ़र्ज़ु न आहे। थोरो ॾिसो, हीअ अॼु कन्वेंशन आहे, ॾुखियूं ॻाल्हियूं करणु खपनि, तनक़ीद ॿुधणु खपे इस्लाह जे ख़ातिर। असां हिक ॿिए जे ॾुख में ॿुधाइणु सुठी ॻाल्हि आहे, हिक ॿिए सां रंजिशूं ॿुधाइण में सुठी ॻाल्हि आहे। उहिदो हाजी साहब जी महिरबानी आहे, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। हीअ उहिदो त मिनिस्ट्री त न आहे,
को MP जो लाइ तव्हां पैसा अचनि या शयूं थियूं अचनि, हिते पाण खे जलाइणो आहे। हा इज़त आहे, एॾी वॾी बिरादरी जी अगरि तव्हां सीनियर वाइस चेयरमैन सम्झा थो उन में इज़त में को हू कोन्हे, पर हिन शइ खे हलाइण लाइ जीअं सरदार अयाज़ चयो त सभिनी खे साथ ॾियणो पवंदो। अकेले जी बस जी ॻाल्हि न आहे, पोइ खणी केरु बि हुजे। हिते ॻाल्हि सॼी मेन फिनिशरी अचे थी पैसनि ते। बाबा ऑफिस मूं पंहिंजे तरफ़ां ॾिनी, पर वरी करोना अची वियो, ॿिया मसइला अची विया, ऑफिस पूरी न सघी। चाचे गुलाम हुसैन हा मैया चाचे चवंदा तारीख़ ॾे ऑफिस आऊं खोले थो ॾियां। ऐं ॿियनि दोस्तनि बि साथ ॾियण जी यकीनी ॾियारी आहे। ऑफिस त तयारु आहे बिल्कुलु, अॼु ऐं हींअर जो हींअर चाबी हैंड ओवर करण जे लाइ तयारु आहे। ईअं असां पाण में विचर बि चयो आहे, पर मसइलो इहो आहे त अकेलो आऊं त ऑफिस में नथो वेही सघां न। ऑफिस खोलण खां पोइ उते माण्हू वेहण लाइ खपनि, आऊं त सॼो ॾींहुं नथो वेही सघां। ऐं उन खां पोइ उन लाइ फंड बि खपनि। लास्ट जेका मीटिंग थी हुई मुंहिंजे घर, उन में हिकिड़ी लिस्ट ठाही हुई, हाजी साहब अवेस लिखी हुई त हे माण्हू एतिरो शेयर ॾींदो, मूंखे ॿुधायो कीअं रुपयो ॾिनो आहे। हाणे ॻाल्हियूं त वॾियूं आहिनि, लिखिया पोइ लिस्ट बि ठही वॾी, पर ॾिनो आहे जंहिं मूजिबि कोन। हाणे अकेलो हाजी साहब, अकेलो मोहम्मदीन, अकेलो सजाद, अकेलो अदा मोहम्मद या सभु दोस्त कुझु नथा करे सघनि। सभिनी जा वसाइल महदूद आहिनि, भले केतिरो वॾो माण्हू छो न हुजे। हीअ सॼी सिंध में हलणो आहे, हेतिरनि ज़िलनि में हेतिरी जीअं सरदार अयाज़ चयो 90 लख आबादी आहे। 90 लख आबादी खे ॾियण लाइ टाइम बि खपे, त उन लाइ तव्हांखे वसाइल बि खपनि। असां वटि गवर्नमेंट त न आहे, असां वटि इहा पावर त न आहे जो असांजे DCA फ़ोन ते कमु थी वञे, असांजे SPA फ़ोन ते कमु थी वञे। असांजे ज़ाहिर उते अगरि एहतजाज बि करिणो आहे, असांखे को रोड ब्लॉक बि करिणो आहे, त असांखे उन लाइ माली वसाइल खपनि जेके असां वटि न आहिनि। असां सरंदी वारा आहियूं, मेमण हरूभरू को फ़क़ीर कोन्हनि, सभु मच्छी मानी वारा आहिनि। हा ग़रीब आहिनि, पर उनजो रेशो तमामु घटि आहे। घणा माण्हू ख़ुशहाल आहिनि, पर ॾियण लाइ पोइ आहियूं मेमण पोइ हाणे वधीक छा कयूं। नामी काफ़ी है, त बसि पोइ नामी काफ़ी है। त महिरबानी करे सभु थोरो दिलि वधाइजो। ऐं हा ठीकु आहे, असां में अगरि कमी कोताही आहे त बिल्कुलु असांखे बि तव्हां भले तनक़ीद कयो, असां हुनजी इस्लाह करण लाइ तयारु आहियूं। बाक़ी उहिदो अचण वञण जी शइ आहे। हाजी साहब चवंदो असां त अॼु थियण लाइ तयारु आहियूं, ॾींहं ते उहो मसइलो कोन्हे। असां अव्हांजा वर्कर थी कमु करण लाइ तयारु आहियूं। असां हिन बिरादरी लाइ कमु करण लाइ तयारु आहियूं। आऊं त चवंदो आहियां बाबा आऊं त मेमण परस्त आहियां। आऊं त हर तकरीर में चवंदो आहियां बाबा आऊं त मेमण परस्त आहियां। चवंदा मेमण परस्त बुरी ॻाल्हि आहे, मुंहिंजो बुरी सही आऊं आहियां। सो अलाह सारा खेल कंदो इंशाअल्लाह। हाजी साहब जी क़यादत में जेको हुनजो हुकुम हूंदो, जीअं हू चवंदो, असां इहा तंज़ीम हलाईंदासीं बि सही, उन सां भाउ भेण बि थींदासीं। ज़ाहिर आहे उनजो जेतिरो हुनजो उमिरि बि आहे, सेठ जी रूह बि आहे, त हुनखे असांजो साथ खपे, सभिनी जो साथ खपे। ॾिसो हिते सभु वाइस चेयरमैन वेठा आहिनि, हर ज़िले मां तक़रीबन वाइस चेयरमैन आहे, ज़िले जा सदर आहिनि। महिरबानी करे ॾिसो कम्यूनिकेशन गेप न रखो। असां कम्यूनिकेशन रखंदा, असां 10 दफ़ा रखंदासीं, असां पाण रखंदासीं, पर हाणे अगरि गेप ईंदो त पोइ इहे शयूं जेके आहिनि उहे ख़राबु थींदियूं। कम्यूनिकेशन जेतिरी वधीक हूंदी, मेल मुलाक़ात हूंदी, सलाम दुआ हूंदी, ईअं तालुकात मज़बूत थींदा, हिक ॿिए जो सूर जी ख़बर पवंदी, हिक ॿिए जी तकलीफ़ जी ख़बर पवंदी, ऐं कमु अॻियां वधंदो। आऊं हुते कासिमाबाद में सुबुह खां शाम ताईं मोस्टली वेठो हूंदो आहियां। आउं बिल्डर आहियां, मुंहिंजी 2-3 ऑफिसूं आहिनि, आउं तव्हांखे रोड ते मिलंदुसि जॾहिं फ़ोन कंदा। ऐं 2-3 दोस्त आया बि आहिनि, उन सां मिलियो बि आहियां। ऐं हिते आउं नाला नथो वठां, उहे ॿुधाईंदा त आउं सां मिलियो बि आहियां। ॿुधाए न कॾहिं माण्हू न हूंदो आहे, पर मोस्टली आउं हुते हूंदो आहियां। सो आउं तव्हांजो पंहिंजो वधीक टाइम न वठंदुसि, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हाजी साहब खे सालगिरह जी मुबारक ॾींदुसि ऐं दुआ कयो सभई गॾिजी, अलाह साईं उन्हनि खे अॼु हज़ारों बार ॿियो ॾेखारे। आमीन। असांजो नौजवान दोस्त ऐं अॻवान